बलूचिस्तान ज़िले कलामत में सिक्योरिटी फोर्स की कार्रवाई 8 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सिस ॻुझे इतला ते कार्रवाई करे 8 दहशतगर्दनि खे मारियो। ISPR मूजिब 24 डिसंबर ते दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते ऑपरेशन कयो वियो। ISPR मूजिब कार्रवाई दौरान फायरिंग जी ॾिवट में 8 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब कार्रवाई दौरान दहशतगर्दनि जा ताक पिणु तबाह कया विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद पिणु हथ कयो वियो। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त बलूचिस्तान जे ज़िले कलामत में सिक्योरिटी फोर्स जी कार्रवाई 8 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सिस ॻुझे इतला ते कार्रवाई करे 8 दहशतगर्दनि खे मारियो आहे। ISPR मूजिब 24 डिसंबर ते दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते ऑपरेशन कयो वियो। ISPR मूजिब कार्रवाई दौरान फायरिंग जी ॾिवट में 8 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब कार्रवाई दौरान दहशतगर्दनि जा थाक पिणु तबाह कया विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद पिणु हथ कयो वियो। अमां खे आगाह करे रहिया आहियूं त बलूचिस्तान जे ज़िले कलामत में सिक्योरिटी फोर्स जी कार्रवाई में 8 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सिस ॻुझे इतला ते कार्रवाई करे 8 दहशतगर्दनि खे मारियो। ISPR मूजिब 24 डिसंबर ते दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते ऑपरेशन कयो वियो। ISPR मूजिब कार्रवाई दौरान फायरिंग जी ॾिवट में 8 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब कार्रवाई दौरान दहशतगर्दनि जा थाक पिणु तबाह कया विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद पिणु हथ कयो वियो।